इन हक़ीक़त खां इनकार कीअं मुमकिन आहे त गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां कराचीअ जो अमन अमान हिकु मुस्तक़िल सवाल बणिजी मुल्क मथां सवार रहंदो आयो आहे। जंहिंखां पोइ हींअर वक़्ती तौर ते शहर अंदरि अमन अमान जी सूरत हाल माज़ीअ जी भेट में बहितर त ॾिसिजी रही आहे, पर अॼु बि सोचींदड़ ज़हननि में इहे ख़दशा उभरनि था त किथे ई अमन अमान जो दौरु आरज़ी त न आहे। इहे सवाल हर शहरी जे ज़हननि में गूंजी रहिया आहिनि त छा शहर में मुस्तक़िल अमन अमान क़ाइमु थी सघंदो, या वरी अहिड़ा ॿिया केतिरा ई विसविसा ऐं सवाल माण्हुनि खे सोचण ते मजबूर करे रहिया आहिनि। अॼु जॾहिं कराची जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल बहितर ॾिसिजे थी, तॾहिं इहो लाज़मी थी पियो आहे त कराची जे अमन अमान खे तबाह कंदड़नि जा पेरा खणी उन्हनि सवालनि जा जवाब ॻोल्हिया वञनि ऐं सॼी क़ौम इहो बि बख़ूबी ॼाणे थी त अॼु उन्हनि सवालनि जो जवाबु ॻोल्हे सघणु ओखो न आहे। जेकॾहिं बयानु कयल सुवालनि जा जवाब ॻोल्हण ऐं कराचीअ में रत जी रांदि पोयां लिकल हथ ॻोल्हण ऐं कातिलनि जा पेरा खणण लाइ तयारु आहियो त पोइ काल्ह ई कराची यूनिवर्सिटीअ में मुनक़िद हिक तक़रीब खे DG रेंजर्स पारां कयल ख़िताब अहिड़नि ई सुवालनि जे जवाबनि ऐं शहर जो अमन अमान तबाह कंदड़नि जा पेरा खणण ॾांहुं पहिरीं विख बि बणिजी सघे थो। DG रेंजर्स मोहम्मद सईद तक़रीब खे ख़िताब दौरान चयो त 1980 खां हिन वक़्त ताईं 72,000 शहरी मारिजी चुका आहिनि। हालतुनि ते ज़ाब्ते लाइ रेंजर्स खे मुक़ररु कयो वियो, पर अख़्तियार न मिलिया। DG रेंजर्स जो इहो बि चवणु हो त रेंजर्स खे अख़्तियार साल 2013 में मिलिया ऐं कराची ऑपरेशन शुरू कयो वियो, जंहिंजा नतीजा हाणे सभिनी जे साम्हूं आहिनि। जेकॾहिं अख़्तियार ऐं इक़्तिदार जा धणी संजीदा हुजनि त पोइ काल्ह ई IG सिंध AD ख्वाजा पारां कराचीअ में वापारियुनि जी तक़रीब खे कयल ख़िताब में बि केतिरा ई सवाल हल करे छॾिया। AD ख्वाजा साहब त पंहिंजे ख़िताब में कराचीअ जे बेॾोह शहरियुनि ऐं 96 ऑपरेशन में हिसो वठंदड़ पुलिस अहलकारनि जे रत सां रंगियल हथनि ॾांहुं इशारो बि करे छॾियो। हुन इहे बि इशारा कया त संदन कातिल आला ऐवाननि ताईं बि पहुची चुका आहिनि। इस पे भी डिस्कस होना चाहिए कि आखिर पुलिस को बैसाखियों की जरूरत पड़ी क्यों, और आपसे ज्यादा मेरे ख्याल है कि इस बात का गवाह कोई नहीं होगा कराची के शहरी की हैसियत से कि 1995 और 96 में जब इस शहर में कत्लो गारत का बाजार गर्म था, लेट 80s से लेके 95-96 तक, 1995-96 के ऑपरेशन में यहाँ पर रेंजर्स आर्मी नहीं थी। वो ऑपरेशन सिंध पुलिस ने सिंगल हैंडेडली खुद एग्जीक्यूट किया था और उस ऑपरेशन को बड़े कामयाबी से अपनी तकमील तक पहुंचाया भी था। सैकड़ों जानों का नजराना देके उस ऑपरेशन को जब कामयाब बनाया था, उसी ऑपरेशन को सियासत की नजर करके उन पुलिस अफसर को एक एक करके चुन चुन के शहीद किया गया। कराची की सड़कों पे, मस्जिदों में, गलियों में उनको शहीद किया गया। उस वक्त ये सोसाइटी बिल्कुल खामोश थी। आई एम सॉरी लेकिन मेरी बात ये याद रखें, उस वक्त हमारा मुआशरा, कराची की सोसाइटी एक खामोश तमाशाई की हैसियत से देख रही थी कि ये क्या हो रहा है। रोजाना 2-4 पुलिस वाले शहीद हो रहे हैं सड़क पे, किसी ने कोई रिएक्ट नहीं किया। सैकड़ों पुलिस अफसर्स शहीद हुए और उनको मारने वाले बड़े बड़े ऐवानों में बैठे रहे। कराची पुलिस का मोरल बुलंदियों से नीचे गिर के पस्तियों में चला गया। कराचीअ में बदअमनी ऐं कत्लो गारतगिरी पोयां रुगो इहे दहशतगर्द ऐं कातिल ई त न हुआ, ॾोहारी त ही सॼो समाज बि हो, जंहिं ते मयार ॾींदे AD ख्वाजा चयो त पुलिस ऑफिसरनि खे चूंडे चूंडे रोडनि ते शहीद कंदड़ ऐवाननि में वेठल रहिया ऐं पुलिस ऑफिसरनि जे क़त्ल ते सिविल सोसाइटी बि ख़ामोश रही। पुलिस जे बेवसी वारे इन्हीअ दौर ऐं शहर जी बदअमनी जी बाहि में सड़ंदे रहण वारी मंज़रकशी कंदे संदसि चवणु हो त उन दौर में पुलिस मुंहुं लिकाईंदी हुई ऐं को बि वर्दीअ में ड्यूटी ते वञण लाइ तयारु न हो। AD ख्वाजा मूजिबि त पुलिस जो मोराल किरी चुको हो। इहा ई ॻाल्हि हुई जंहिं सबबु शहर खे बैसाखियुनि जो सहारो वठिणो पइजी वियो हो। DG रेंजर्स सिंध ऐं IG सिंध पुलिस जा ख़िताब त ॾाढे वाज़ह अंदाज़ सां सभ खां पहिरीं कराचीअ में बदअमनी ऐं रत जी रांदि वारे दौर जो तयन करे छॾीनि था। संदन मूजिबि कराचीअ जो इहो ऊंदाहो दौर 1980 खां शुरू थिए थो। तंहिंखां पोइ IG साहब उन्हनि हथनि ॾांहुं बि इशारो करे छॾे थो त पुलिस अहलकारनि जी रत सां हथ रंगींदड़ असेंबलियुनि में वेठा आहिनि। रिसेंटली पूरा मुल्क हमारा दहशतगर्दी की भेंट चढ़ा हुआ है
आपने देखा कि कहीं पर हमारे फौज के जवानों को शहीद किया गया, मिलिट्री पुलिस के जवानों को शहीद किया गया, रेंजर्स के जवानों को शहीद किया गया, पुलिस के 7 अफसरान की औरंगी में शहादत हुई, सेक्टेरियन किलिंग्स हुई। उन सब मुल्ज़मान को सिर्फ और सिर्फ आपकी पुलिस ने कैफरे किरदार तक पहुंचाया है। सिर्फ और सिर्फ आपकी पुलिस ने उनको गिरफ्तार किया। ये मैं आपको बड़ी कॉन्फिडेंस से कह रहा हूं ये बात। ऐसा नहीं है कि आपकी पुलिस बिल्कुल जीरो है, बिल्कुल गाफिल है, बिल्कुल कुछ नहीं कर रही। आज भी आपकी पुलिस दिन रात कोशिश कर रही है गिवन सर्कमस्टांसेस में, लेकिन मुझे खुशी है कि मेरे शहरियों की मुझसे तवक्कात बहुत ज्यादा है। छा अञा बि सम्झो था त कराचीअ खे बदअमनीअ जे आड़ाहनि में साड़ींदड़नि खे ॻोल्हे सघणु या खेनि कैफ़रे किरदार ते पहुचाए सघणु मुश्किल आहे? बिल्कुलु बि मुश्किल न आहे। पर उन सूरत में जॾहिं अख़्तियार ऐं इक़्तिदार जा धणी उहे पेरा खणण लाइ संजीदा हुजनि। एडी ख्वाजा ॿियूं बि केतिरियूं ई ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं पुलिस निज़ाम में ख़ामियुनि जी निशानदही बि कई आहे। इहे समूरा मामला बसि इन नुक़्ते ते अची बीही रहनि था त अख़्तियार ऐं इक़्तिदार जा मालिक संजीदगीअ जो मुज़ाहिरो कॾहिं कनि था। असां सम्झूं था त जेकॾहिं अॼु उन मद में संजीदगी न ॾेखारी वई त पोइ हीउ अमन वारो दौरु मुख़्तसिर वक़्त में ई दमधणी हवाले करे छॾींदो ऐं शहर ॿीहर बदअमनी जी बाहि जे वर चढ़ी वेंदो। तंहिं करे घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त कराचीअ में अमनो अमान वारे सवाल ते जहिड़े नमूने DG रेंजर्स ऐं एडी ख्वाजा साहब जन कालो की तक़रीब में ख़िताब दौरान ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं रहणु न ॾिनो वञे, पर अमली सूरत में इन्हनि ॻाल्हियुनि, उन्हनि मंज़रनि ऐं इन्हनि अकीचारनि तोड़े कराचीअ खे चोटियल इन्हनि नासूरनि मां जल्द जान छॾाई वञे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि जूं ॻंढड़ियूं खोले ज़िम्मेवारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि।